त साईं हे वरितो से जोड़ो $200 में ॾिनई हे जेका पीली आई आहे मादी आहे ऐं हे साईं नर आहे जेको मिक्स आहे ऐं $20 ॾिनामांसि हिन केज ऐं सॼे सामान $220 में सौदो थियो। त भाउ मुंहिंजा हाणे तव्हांखे इन जी प्रोग्रेस ॾेखारींदासीं। ऐं असां घरों कमु कयूं था पिया, वांदा वेठा हूंदासीं कंप्यूटरनि ते त भिक में जोड़ो बसि रखंदासीं ॿोलींदो पियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अदा काफ़ी दोस्तनि खे जीअं ख़बर आहे अदा त मूंखे पखियुनि वग़ैरह जो ॾाढो शौक़ु आहे, कबूतर बि पालिया अथमि ऐं वरी हाणे साईं फिंचन ऐं कनेरियूं बि, छो त सीज़न अचे थो ब्रीडिंग जो, अंडे बचे वग़ैरह कराईंदासीं। इहो बि तमामु साईं बहितरीनु हिकिड़ो कारोबार आहे भाउ मुंहिंजा। ऐं तव्हां अगरि ॾिसो लखनि करोड़नि जा इहे कारोबार थियनि था पिया ऐं इहो कारोबार तमामु बहितरीनु आहे भाउ मुंहिंजा। हे कारोबार असां जूं औरतूं करे थियूं सघनि घर में वेठे। अॼुकल्ह डिजिटल दौर आहे, फेसबुक यूट्यूब ते अर्निंग त उहा आहे ई आहे, पर ऑनलाइन अर्निंग जो हिकिड़ो क़िस्म इहो बि आहे त अगरि तव्हां पंहिंजे घर में पखी पालियो। हाणे के माण्हू वरी चवंदा आहिनि साईं तव्हां क़ैद था कयो, हे था कयो। भाउ मुंहिंजा हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, इहे जेके ख़ूबसूरत पखी हूंदा आहिनि न, इहे अगरि ॿाहिरि झंग झर में हूंदा न त उन्हनि खे जेके बाज़ शिकरा ऐं ॿिया इहे माना नायाब थी विया आहिनि। इन जे करे उन्हनि जा रेट तमामु हाई आहिनि। इन बहाने साईं तव्हां अगरि ब्रीडिंग उन्हनि जी कराईंदव त अॻिते उन्हनि जी नस्ल हलंदी पई, वधंदी पई। बाक़ी साईं हाणे हर कंहिंजी पंहिंजी दिलि जो राहत आहे, जे दिलि राज़ी थिए त जी बिस्मिल्लाह। असांजो त दिलि राज़ी आहे, मुतमइन आहे साईं। इन जे करे असां हिननि जो कारोबार बि कंदा आहियूं, अंडे बचे बि कराईंदा आहियूं, पंहिंजो शौक़ु बि थींदो आहे ऐं तव्हां सां बि शेयर कंदा हलंदा आहियूं। तव्हां कराची में ॾिसो, पूरे पाकिस्तान में इंटरनेशनल साईं बर्ड शो थींदा आहिनि, ब्रीडिंग थींदियूं आहिनि तोतनि जूं, फिंचनि जूं, कनेरियुनि जूं, कबूतरनि जूं। त अदा असां बि हाणे सोचियो आहे त हिकिड़ी कनेरी जो शौक़ु कयूं, पेयर वठूं। त हाणे बसि होॾे वञूं था वठणु। ऐं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो। असांजूं साईं अदड़ियूं अमड़ियूं ऐं ख़ासि करे साईं मां तव्हांखे ॿुधायां, जेके सिंगल मॉम्स आहिनि या कंहिं वजह सां हस्बैंड गुज़ारियो आहे, छॾियो आहे, घरनि में वेठियूं आहिनि, ॻोठनि में वेठियूं आहिनि, यकीन कयो हुननि जे लाइ फाइनेंशियल ॾाढी तंगी हूंदी आहे, ॾाढो पैसनि जो मसइलो हूंदो अथनि। बसि हुननि जा ॿार अलाए कीअं जीअंदा आहिनि, सिसकंदा आहिनि साईं, सिधी सही ॻाल्हि आहे। हाणे के चवंदियूं आहिनि साईं असांखे डिग्री न आहे, हे न आहे, हो न आहे, पर डिग्री न आहे त को मसइलो न आहे। तव्हां साईं फार्मिंग करायो, कुकड़ियुनि जी करायो। मां त तव्हांखे ॾेखारियो, अमेरिका में रही करे बि मां कुकड़ियूं बि पालियमि, कबूतर बि पालिया थो पियो, तोता, इहे हर शइ। मिड़े ख़र्चो पाणी त कोन एतिरी अर्निंग थी आहे, पर पाकिस्तान में तव्हांजी अर्निंग थी सघे। तव्हां हिन खे कारोबार सम्झी करे कयो, सुनत सम्झी करे कयो त माल ई माल आहे साईं। बकरनि जो कयो, फार्मिंग कहिड़े क़िस्म जी बि हुजे, लाइव स्टॉक कहिड़ो बि हुजे, यकीन जो वॾो मज़ो अथव, वॾो पैसो अथव। ख़ासि करे असांजूं औरतूं घर वेठे करे थियूं सघनि। पोइ हाणे खपायूं काथे, फेसबुक जा ग्रुप आहिनि, व्हाट्सएप ते आहिनि। भाउ मुंहिंजा घरों तव्हांखे वापारी खणी वेंदा, घरों ई तव्हांजे अची करे माल वठी वेंदा। साईं छा ॿुधायांव, असांजी पंहिंजी हिकिड़ी सॻी बुआ आहे, उन पंहिंजे होॾे फ्लैट ते लव बर्ड रखिया अथई। हर महीने चवंदी आहे 4-5 हज़ार रुपया ईंदा आहिनि, ईंदो आहे, खणी वेंदो आहे, बच्चा जेके ॾींदा आहिनि वॾा थी वेंदा आहिनि 2-3 महीने। कंहिं महिल उहा कॉकटेल रखंदी आहे, कंहिं महिल छा। त चमिड़ ईअं शौक़ जो शौक़ु हलंदो आहे नंढपण जो, ऐं ओॾो ई वरी माल बि अचे थो पियो। त साईं कारोबार करे था सघो, बसि उहो ई वञूं था। मौसम साईं हिन वक़्तु बि आहे थी, ॾिसो ज़मीन तयारु आहे, ज़मीन हाणे साईं फुटी जे लाइ तयारु आहे, मोणनि जे लाइ। मां तव्हांखे ॾेखारींदुमि, का शइ आहे कान लेटेस्ट, अचे त पोइ ॾेखारियांव थो। बाक़ी हिन वक़्तु साईं मौसम
दोस्तनि खे असली शेयर जो बटण शेयर में कमी न हुजे अदा जीअं असां तव्हांखे वीडियो ॾेखारण में कमी नथा आणियूं न तव्हां बि ईअं शेयर में कमी न आणियो शेयर कंदा हलो अदा शेयर कंदा हलो शेयर कंदो त व्यू वधंदा त साईं मज़ो ईंदो न असांजी छा चवंदा आहिनि जे गाॾी में तेल भराईंदा आहियूं ईअं सम्झो असांजो तेल शेयर अथव शेयर भरींदा ईअं सम्झो असां में शेयर ईंदो रहंदो असां वीडियो ठाहींदा रहंदासीं असां तव्हांखे अमेरिका घुमाईंदा रहंदासीं भाउ मुंहिंजा बाक़ी मौसम साईं सियारो थी वियो आहे सफ़ा हिकु नंबर ऐं हलूं था ए ॾिसो अदा मकाई बकाई तयारु आहे सफ़ा आहे साईं सुकाए करे इन मां तेल कढंदासीं तव्हांखे ॾेखारींदासीं इहो त कीअं संग लुणजनि था मशीन अचे थी लाबारो थिए थो संग अलॻि गाहु अलॻि हाणे हे ॾिसो घर जे ॿाहिरां ढाबा जूस खोली वेठा आहिनि इन्हनि जो बि कारोबार हले थो अॻे हिते स्टॉप साइन हुयो हाणे हिते साईं डायरेक्ट थी वियो आहे सिग्नल लॻी विया आहिनि बाक़ी मौसम साईं हिकु नंबर मींहुं हाणे अॻोड़े केॾो तूफ़ानी मींहुं हुयो हाणे ॾिठो हिकु कतिरो न आहे तव्हां अॻाड़े वीडियो में ॾिठो केॾो तूफ़ानी गाॾी सां न नज़रे पई पर हाणे अदा हिकु नंबर मौसम सफ़ा वाह साईं मां ॿुधाईंदो हलां तव्हां फार्मिंग जो कारोबार कयो यकीन कयो करोड़पति थी वेंदव भाउ मुंहिंजा बसि साईं तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे हाणे तव्हां चवंदव पैसा न आहिनि पैसा 5,000 तां शुरू कयो ट्रायो वठो 2 कुकड़ियूं 1 कुकड़ सुठे वारा न उहो जेके अॼुकल्ह फैंसी हलनि था यकीन कयो ॻोठनि में अदा तव्हां कुकड़ियूं त ईअं ई छॾे ॾींदा आहियो न चोरी न चकारी हा फार्मिंग वारी हूंदियूं त पोइ चोरी थींदी इन जे करे उन जो एहतियात ॿुधव उन जे लाइ ख़ासि हिकिड़ो पिंजरो हणा यकीन मां हिते अदा शहर में अची वियो आहियां अमेरिका अची वियो आहियां अलहमदिल्ला पर आहियां त ॻोठाणो न मूंखे इहे शयूं मज़ो ॾींदियूं आहिनि पंहिंजो कैटल फार्म हुजे मिड़ई के बकरियूं हुजनि गाबा हुजनि कबूतर हुजनि कुकड़ियूं हुजनि बाय प्रोफेशन मां रेडियो फ्रीक्वेंसी कंसल्टेंट आहियां वर्किंग ऑन द लेटेस्ट टेक्नोलॉजीज़ लाइक 4G 5G signaling communication data throughputs uplink downlink all these stuff दुनिया जी टॉप मोबाइल कंपनीज़ में कमु करे चुको आहियां ऐं हाणे बि कमु कयां थो पियो उहो अलहमदिल्ला उन जो कंसल्टेंट आहियां डॉक्टर आहियां एक्सपर्ट आहियां माहिर आहियां छितो मिस्त्री आहियां उन सिग्नलनि जो 6-7 मुल्कनि खां वधीक कमु करे चुको आहियां इन सिग्नल उन्हनि जी मोबाइल कंपनियुनि जे लाइ सिग्नल माना नेटवर्क ठाहिया अथमि पर दिलि देसी आहे दिलि सिंधी आहे दिलि ॻोठाणो आहे पंहिंजो बकरियूं हुजनि गाबा हुजनि कुकड़ हुजनि कुकड़ियूं हुजनि जहिड़ो न हुजे ब्रीडिंग करायां उन्हनि जी पखियुनि सां अलाए छो प्यारु आहे नंढपण खां ई हाणे बि उहे ख़र्च कंदो रहंदो आहे तव्हांखे ॿुधाईंदुमि घणे जी आहे क़ीमत इहो तव्हां बि करे था सघो या मां सोचां थो पाकिस्तान में हिकिड़ो वॾो फार्म सेटअप कयां ब्रीडिंग जो वधीक नसीब ख़्यालु ख्वाब त इंसानु वॾा सोचींदो आहे पर इनशाला रब मदद कंदो असांजा थिया आहिनि भाउ मुंहिंजा असांजा सॼा ख्वाब सॼा जेके टारगेट सोचिया अथमि जेके ज़हन में कंहिं शइ खे पाइण जी चाहत कई अथमि न मुंहिंजे मालिक मां ते अहसान कयो आहे मूंखे नसीबु थियो आहे अलहमदिल्ला रब त साईं पंहिंजी औकात खां घणो कुझु ॾेई छॾियो पंहिंजी औकात खां अलाए वधीक अलाए छा ॾेई छॾियईं मुंहिंजो मालिक चए थो न ऐं बंदा तूं घुर त सही मां वेठो ई ॾियण जे लाइ आहियां मां अमड़ खां 70 गुना वधीक इंसान सां प्यार थो कयां तूं घुर त सही मां ॾे अच त सही मूंखे चओ त सही
हाय हाय मां सां ॻाल्हाए त सही बंदा, मां वेठो ई ॾियण जे लाइ आहियां। ए बंदा, तुंहिंजी घुरण जी हद थी थी सघे, पर मुंहिंजी ॾियण जी हद का बि न आहे। ए बंदा, तुंहिंजी सोचनि में हद अची थी सघे। तूं छड़ो एतिरो सोचे थो सघे त साईं बसि करोला गाॾी मिली वञे गंज आहे, पर मुंहिंजो मालिक करोला जूं करोला ॾेई थो सघे। मुंहिंजे मालिक वटि हद न आहे साईं। मुंहिंजो मालिक हिन दुनिया खे धरती खे हलाए थो, अहिड़ा अहिड़ा रंग असांखे ॾेखारे थो, अहिड़ियूं अहिड़ियूं आसाइशूं। ॾिसो वॾा, हे बादल, हे झरना कीअं था ठहनि, इहे मुंहिंजे मालिक जी कुदरत आहे। त साईं बसि हलूं था पिया। ब्रीडिंग फार्मिंग जो असांजूं ख़ासि करे साईं फीमेल्स इहो कमु करे थियूं सघनि था घर वेठे। यकीन कयो वॾो मज़ो अथव, वॾो कमाइण वारा। तव्हां ॿिए जे अॻियां हथु टिंगण वारा स्टूडेंट करे था सघनि, शागिर्द करे था सघनि। ॿियनि सूबनि जी मां ॻाल्हि कयां, मां यकीन कयो लखे करोड़े, कराची में ॾिसो लखे करोड़े रुपया माण्हू ईअं कमाइनि था पिया। उहो लववर्ड आहिनि हिकिड़ा, मां ॾिसंदो आहियां 2-2, 3-3 लख रुपया जोड़ी आहे। तव्हां उहे 2-3 लख वारी न कयो। हाणे उहो ॾिसो न, ऑस्ट्रेलियन तोतो आहे 500 रुपए हिकु आहे। हिकु क्लच में 4 को 5 बच्चा ॾींदा आहिनि। मुंहिंजो पाण एक्सपीरियंस आहे, मां हिते अमेरिका में बि उहे तोता रखी चुको आहियां। उहे भाउ मुंहिंजा 500 रुपया हिकु आहे, वए में वियो पठो। हाणे ऐं हर 3-4 महीने साल में 4, घटि में घटि 4 क्लच ॾींदा ई ॾींदा। 4 ट्रिक 12 थी विया, 500 रुपए हिकु कयो त हाणे घणा थी विया, 6000 रुपया हिकिड़ो जोड़ो छड़ो। भाउ मुंहिंजा वॾो पैसो आहे। उहे तव्हां ईअं घणो करे पाले छॾियो, ईअं बच्चा ॾींदव हर महीने साईं, हर महीने। वॾो माल आहे। तव्हां चयो त हाणे कहिड़ियूं सलाहूं थो ॾिए पियो। अदा जेको वांदो वेठो आहे, जेको कुझु नथो करे पियो, उहो त कुझु न कुझु कंदो। असां त कंदा आहियूं भाउ, असां त अमेरिका में कंदा आहियूं। पंहिंजो शौक़ु बि मुंहिंजो थी वेंदो आहे, ऐं अंडे बचे थींदा आहिनि त वरी खपाईंदो बि आहियां। गिहर वठी आयो हुअमि, ॾिसो 70 में वठी आयो हुअमि पखी 4, ॿुधव 120, 130 हिकु खपायो बीण करे। सस्ता मिलिया नी, नज़र अची विया एॾे सस्ता आहिनि, इन में रोज़ी आहे कईसीं। त भाउ मुंहिंजा कयो कुझु न कुझु कयो, जेको वणे कयो। कराची में त साईं भाण बि खपी वेंदो आहे, छेणा जेके आहिनि ॻोठनि में असां वटि ढेर पिया आहिनि। कराची में त उहो बि खपी वेंदो आहे, पैसनि जो अथव। तव्हां कंहिंजो इंतज़ारु था कयो, कंहिंजो इंतज़ारु न कयो भाउ, हिमत कयो, शुरूआति कयो। बाक़ी साईं अचो हाणे अॻिते वधूं था, तव्हांखे ॾेखारियूं था सीन। साईं रस्तो बसि शुरू आहे, हलियलु आहे। जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे ॿुधाइनि साईं पखी खणणु वञूं था पिया, कनेरीज़ ऐं फिंचिस। पर मौसम ॾाढो प्यारो आहे, सोचो तव्हांखे ॾेखारींदा हलूं। हे साईं उहा ढंढ जिते पाण ईंदा रहंदा आहियूं, घुमाईंदा रहंदा आहियूं तव्हांखे बि। किलोमीटर में वॾी ढंढ आहे साईं। वणकारी, ॾाढो बहितरीनु माहौल आहे। मौसम साईं तमामु लश कोहमरी लॻी पई आहे साईं। नॉर्दर्न एरिया वांगुरु थी वियो आहे। हे मैदानी इलाइक़ो साईं टेक्सिस जो असांजो। मींहुं वठो आहे, बादल, उस, ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत नज़ारो। ॾाढे ॾाढे हरियाली लॻी पई आहे, सफ़ा हिकु नंबर मौसम लॻो पियो आहे। बसि साईं 130-140 जी स्पीड हले थी पई, लिमिट ई एतिरी आहे। बाक़ी मौसम साईं सफ़ा हिकु नंबर आहे।
पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां साईं कहिड़े बि क़िस्म जी तव्हां फार्मिंग कयो, बर्ड्स जी कयो, कुकड़नि जी कयो, तोतनि जी कयो, बकरनि जी कयो, गाबनि जी कयो, वॾो मज़ो अथव, वॾो फ़ाइदो अथव। स्टूडेंट ऐं आदड़ियूं साईं असांजूं त जेके ॿाहिराड़ी में आहिनि उहे त कुकड़नि जो करे थियूं सघनि, तमामु बहितरीनु साईं। कंहिंखे हुजनि हिकिड़ो सिंधी जो मुहावरो, कुता बि मानी न खाइनि। कंहिंखे इलाज में त करण जी ज़रूरत न आहे, पाण सुकून सां कमु कयो, घर वेठे साफ़ सुथरो था, कंहिंखे इलाज में त करण जी ज़रूरत न आहे, काॾे वञण जी ज़रूरत न आहे। भाउ मुंहिंजा माल तव्हांजो सॼो व्हाट्सएप ते खपी वेंदो, फेसबुक ते खपी वेंदो, वॾा वॾा ग्रुप ठहियल आहिनि लखनि जा, घरो माल खणी आई, पर नज़ारो अची वियो आहे VIP ख़ूबसूरत। त सोचो तव्हांखे ॾेखारियां मौसम साईं, हिन वक़्तु सफ़ा मौसम चए थो क्या बात है, क्या बात है, क्या बात है साईं, हिकु नंबर मौसम आहे। मां त साईं हे व्यूज़ ॾिसी हैरान थी वियो आहे, त इहो बि साईं असांजो टैक्सिस आहे। त दा मां इहा ॻाल्हि कयां पियो प्यारा भाइरो भेनरो, तव्हां स्टूडेंट आहियो, ख़ासि करे यंगस्टर, तोता छोता पालियो, ब्रीडिंग करायो। पोइ ऑस्ट्रेलियन तोता च ॿुधायोमांव न, 500 रुपया हिकिड़ो दाणो आहे यंग, ॿुधव, माना पठो नओं ॼायल महीने ॾेढ जो 500 रुपया हिकिड़ो। ऐं इहे त साईं तोता ईअं बचा ॾींदा अथव अंत। तव्हां पंहिंजी ख़र्चूं, पंहिंजा साईं शौक़ु शिकार उतां पूरा करे था सघो। स्टूडेंट लाइफ में ई अर्निंग दिमाग़ में अची वियव न, बसि पोइ अॻिते वधंदा वेंदव। इहे जेका ग़ुलामियूं अथव न साईं, नौकिरी वठी ॾे, तव्हां पाण चवंदव न साईं असां हूअं ई 30-40 हज़ार कमायूं था पिया, नौकिरी ॿिए वटि वञी नौकर थी करे बीहूं, ॿुधव, उते बि त इहो ई कंदासीं न, उन जी ग़ुलामी कंदासीं न। असां पोइ छो न पंहिंजो कमु शुरू कयूं, पाण मालिक थियूं, पाण मर्ज़ी आहे, जंहिंमहिल निंड मां उथूं, जंहिंमहिल सुम्हूं। हूअं नौकिरी वेंदव त ॿियो चवंदो न अब 9 बजे ईंदा, 9 बजे न 5 बजे ईंदा, 12 बजे ईंदा। तव्हां वेंदव, तव्हां त वेंदव भाउ मुंहिंजा, नौकिरी आहे न, माना नौकर आहियो न भाउ मुंहिंजा, त पंहिंजे इन पेरनि ते बीहण जी छो न ॻाल्हि सम्झ में ईंदी अथव, छो न हिमत कंदा आहियो। असांजूं मन मस्तियूं छाजे करे आहिनि त असां पंहिंजे पेरनि ते बीहणु सिखियो आहे। असां इहा शइ न आहे हाणे त ॿिए कंहिं वटि नौकिरी कयूं, कंहिंजा नौकर थी करे रहूं, ॿुधव, पंहिंजे पेरनि ते बीहणु सिखो, ख़ुदारा पंहिंजे पेरनि ते बीहणु सिखो। हलो ख़ैर आहे, नौकिरी बुरी न आहे। कोई दोस्त चए थो न यार मां बसि एॾो रिस्क टेकर नथो थी सघां, मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी नौकिरी सुकून जी, ठीकु आहे भाउ कर, को मसइलो न आहे। पोइ वरी नौकिरी कंदव त रहंदव हैंड टू माउथ, ख़्वाहिशूं वरी थींदव, साईं मां वटि गाॾी बि हुजे, भलो मोबाइल हुजे, ठीकु आहे। तव्हां माण्हू इनफरादी चवंदो आहे साईं सही आहे, ज़िंदगी गुज़री वेंदी आहे, ठीकु आहे, हुन माण्हू जी को मसइलो न आहे। पोइ जंहिंमहिल बच्चा ईंदा आहिनि न, उहे बच्चा चवंदा आहिनि साईं डैडी तूं कयो छा, तूं ऑफिसर हुए, तूं गुरबत में रहण थो चाहे, तूं सादी ज़िंदगी रहण थो चाहे, पर असां नथा रहणु चाहियूं भाउ। असांखे मोबाइल खपनि, असांखे टिकटॉक खपनि, असांखे गाॾियूं खपनि भाउ। असांखे न रहंदासीं इन मुफ़लिसी जी ज़िंदगी में। पोइ तव्हां ॾिसो उन्हनि माण्हुनि जी औलाद पोइ कीअं थी वेंदी आहे, पटड़ी तो लही वेंदी आहे। पोइ माण्हू मिसाला वेही असां ॾींदा आहियूं, अड़े ॾिठो पुट कहिड़ो निकितो त औलाद कीअं त पीउ केॾो शरीफ़ हुयो। साईं दुनिया जी रेस आहे भाउ मुंहिंजा। मां त हिकिड़ी शइ ॻाल्हि तव्हांखे शेयर कंदो, जेका मूंखे सम्झ में ईंदी आहे भाउ, उहा इहा सुहिणा भाइरो त ज़हनी आज़ादी हुजे, ॿुधव, ग़ुलामी न हुजे। तव्हां पंहिंजी औलाद खे सुठो पढ़ायो, सुठो लिखायो, ठीकु आहे,
उनखे सोचनि खां आज़ादु रहो, उनखे बाउंड्रीज़ में न रहायो। उनखे नंढे लाइ कोई एक्सपोजर ॾियो जेको वॾे लाइ तव्हां ॾियण जी कोशिशि कंदा हो न, त पंहिंजे पेरनि ते बि पढ़ायो माए लिखायो माए हाणे पाण कमाए। उहो साईं यूनिवर्सिटी बि उते बि छॾण तव्हां पाण वियो त पोइ हाणे होसि ताईं बि गॾु हुयोसि त पोइ हाणे कीअं उहो अॻिते वधंदो? उहो त बसि पोइ स्पून फीटिंग ते ई गुज़ारो कंदो। हा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायांव, ख़ुदारा पंहिंजे ॿारनि खे हिकिड़ी शइ ज़रूरु कजो, जेको शादी जे लाइ चयव न, चओ पुट पाण कमाए शादी कराईंदोमांव। ख़ुदारा पंहिंजे पैसनि सां पंहिंजी औलाद जी शादियूं न करायो, छोकिरनि जूं, ॿुधव? उन्हनि जा पुट पंहिंजो कमाए त तोखे शादी कराईंदो, को मसइलो न आहे, तव्हां पैसा न ॾियोसि। पोइ ॾिसो असां साईं हे पोयों स्टेडियम अहिड़ा नज़ारा तव्हांखे ॾेखारियूं, ऐं अहिड़ा नज़ारा बि आहिनि ख़ूबसूरत, हिकु नंबर नज़ारा साईं, पहाड़ियूं वादियूं, वाह वाह वाह। भाउ मुंहिंजा ॾिसो वॾा सुहिणा सॼणा, शेयर अदा शेयर जी कमी न हुजे। ए साईं ॾिसंदा हलो, ख़ूबसूरत नज़ारा साईं, वाह। ए साईं अथव असांजी टेक्सास, ब्यूटीफुल टेक्सास, वाह। अल्लाह सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह साईं, हिकु नंबर रब जा रंग आहिनि। मौसम बि प्यारो आहे न, असल ॻाल्हि मौसम, छबरा, गाॾियूं, रोड, हाय हाय, वाह मुंहिंजा मालिक, तुंहिंजा जेतिरा शुक्र अदा कयूं घटि आहिनि, जे तूं एॾी ख़ूबसूरत ज़िंदगी ॾिनी ऐं हीअ दुनिया पंहिंजी कुदरत जा रंग ॾिसण जो मौक़ो ॾिने। अरे वाह साईं, हलंदे हलंदे मींहुं लही पियो आहे, मौसम गुलशन थी वियो आहे। हे ॾिसो दादा, मींहुं मींहुं मींहुं, सावणी जो मींहुं आहे साईं, किथे वसे थो किथे नथो, पर हिते शुरू थी वियो आहे ददके सां। दादा शेयर कंदा हलो, वाह, शेयर शेयर शेयर। हे मौसम साफ़ हले थो पियो, पोयों साईं गाॾियूं, ऐं असांजो सफ़र आहे रवां दवां टेक्सास में ई। वञूं था शहर खां थोरो साईं 20 मील परे, हिकिड़ा फिंचूं ऐं कनेरियूं आहिनि, पखी आहिनि, हाणे उन्हनि जी फार्मिंग कंदासीं, उन्हनि जा तव्हांखे अंडे बचे कराए ॾेखारींदासीं साईं। इहो बि कारोबार अथव लखनि करोड़नि जो। चवंदा न साईं इहे यूट्यूब जा हवाला आहिनि, मड़े माण्हू हवाला ॾियूं त तव्हांखे करे ॾेखारींदुमि दादा। पहिरियों बि मां कंदो आहियां, मुंहिंजो त यकीन आहे, मां त कंदो रहंदो आहियां, हाणे तव्हांखे करे ॾेखारींदासीं आहिस्ता आहिस्ता। जिते पंहिंजो स्टूडियो आहे न, उते ई तव्हांखे हिननि जा अंडे बचे करे ॾेखारींदासीं साईं। हे साईं ॾिसो, डोज़र हले थो पियो स्पीड में, छिक छिका हला थी बीठा, छिक छिका साईं, छिक छिका। इहो बि हाणे 120 130 जी स्पीड ते थो हले, हाणे छा कयूं असां। मींहुं साईं, मींहुं 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 मींहुं, पोइ हिते ॾिठो पियो मींहुं ई न हुयो 15-20 मिंट, हाणे वरी मींहुं ई मींहुं, गजगोर हले थी पई। बसि दोस्तो शेयर कंदा हलो, भाउ मुंहिंजा शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी, कुर्ब थींदा। वाह, वरी थुली फुड़ी शुरू थी वई आहे। बसि साईं, वाह, साइड थी हलूं था, वाह वाह, वॾो मींहुं आहे साईं, गाॾी गाॾी सां आहे, का शइ नज़र नथी अचे, स्लो स्लो, गाॾी स्लो थी वेंदी आहे साईं हिते। आहिस्ता आहिस्ता हलंदा आहियूं, छो त हालात गंभीर था थींदा वञनि। वाह, अरे माल साईं, माल असांजो गाओ माल हेॾो बीठो आहे, पर मींहं जे करे नज़र न ईंदो, सिधो था हलूं साईं, फोकस।
स्पीड मोटरवे साईं टेक्सिस जो बोर्ड अचो तव्हांखे पोइ दफ़े इहो रेसिंग मोटरवे बि ॾेखारियोसीं उतां बि थोरो अॻिते हलणो आहे मींहं जे करे अॻियो एक्सीडेंट बि थी पियो आहे GPS चए थो पियो स्लो साईं स्लो हाणे हितां जी स्लो माना 100 स्पीड कांडो ॾिसो 100 105 10 ते आहे माना इहा स्लो थी हले बस साईं मौसम जी जानकारी शुरू आहे बारिश शुरू आहे ऐं गाॾी सां आहे गाॾी सां आहे हेॾां बि त परियां बि आहे परी साइडों बि तूफ़ानी बारिश बारिश साईं पाणी गाॾे हल सामने साईं होॾे मौसम क्लियर आहे रब जा इहे रंग अथव होॾे मींहुं नथो वसे भाई हिते वसे थो हाणे वरी अॻियां लॻे थो अॻियां मींहुं बंदि थी वेंदो हाय हाय मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग हिते साईं डेलिस ब्रिजपोर्ट छा साईं हिते प्राइवेट जहाज़नि जो एयरपोर्ट अथव इहो स्पीडवे मोटर स्पीडवे तव्हांखे ॾेखारींदा हलंदा ए साईं पूरो मोटरवे स्पीडवे जो बोर्ड हाणे साईं अॻिते हलल आहे त भाउ मुंहिंजा मींहुं जाॾे काॾे मींहुं सावणी जो हाणे छा कयो हा तव्हां ॿुधायो छा कयो मां ईअं ॻाल्हायां थो मूंखे वरी सौराब सुमरो थो यादि अचे मुंहिंजी पैरोडी कई हुई आहे त मां ईअं ॻाल्हाईंदो आहियां तव्हांजी मोहबत आहे जेको ॻाल्हाईंदा आहियां तव्हां छा आहे ऐं तव्हांखे उहो वणे बि थो मज़े जी ॻाल्हि इहा आहे कुर्बत आहे मोहबतूं हलूं था अॻिते हला त ॾाढा टाइट था थींदा गाॾी सां आहे बस साईं हे एग्ज़िट वरितोसीं त हाईवे तो लही वियासीं मींहुं बि बंदि थी वियो आहे हिन पासे ॾे छो त सावणी जो कोई भरोसो न आहे मींहुं चवंदा आहिनि वॾा चवंदा हे हिकु सिंग ते मींहुं ॿियो ख़ुश्क ॾांद जो त पोइ इहो आहे सावणी जो मींहुं बाक़ी हेॾे मींहुं साईं हेॾे बादल लॻा पिया आहिनि ककर कारा हेॾे बि ककर कारा वाह टिक 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 वाह साईं टिक टिक खां पोइ साईं छा त नज़ारो आहे वाह साईं वाह शहर जो ओ माय गॉड साईं इहो ॾिसो ककरनि जे विच में बिल्डिंगियूं फोर्ट वर्थ शहर कंस्ट्रक्शन हले थी पई वाह साईं वाह बस साईं ख़ैर सां पहुची विया आहियूं पंहिंजी मंज़िल ते शाम थी वई आहे चश्मा बश्मा लही विया आहिनि बस तव्हां बि चवंदा हूंदव त कहिड़ा कम थो करे पियो अलहमदिल्ला त पाण पंहिंजी ज़िंदगी में मस्तु आहियूं अलहमदिल्ला टेंशन फ्री आहियूं ऐं बाक़ी साईं ॻाल्हियूं हिन जे करे शेयर कंदा आहियूं त पाण दुख ॾिठो आहे दर्द ॾिठो आहे उन दुख उन दर्द खे पाण फील कयो आहे जंहिं महिल का शइ न हूंदी आहे न उन शइ जी कमी खे महसूसु कयो आहे भाउ मुंहिंजा इन करे चवंदा आहियूं दोस्तनि खे ॿुधायूं असांखे बि कंहिं रस्तो ॿुधायो कंहिं ॾेखारियो उन खां ॿुधी सुणी पाण महिनत जफ़ा कजी
कईसीं हलियासीं हेसि ताईं पहुतासीं था इन करे कोशिशि कंदा आहियूं तव्हांखे ॿुधायूं मथां को हिकु अधु माण्हू साईं असां को ॿुधी सुणी निकिरी अचे ऐं हुनजा बेड़ा पार थी वञनि त मज़ो अचे ज़िंदगी में हा हे घर ॾिसो अदा हिन पूरे साईं हिते हया आहिनि झंडा घर ते बाक़ी साईं सोसाइटी में अची विया आहियूं ॿुधबा बसि हमरा जो घर ॻोल्हियूं बसि अॻे ई आहे हिन ई रोड ते हलियल आहे सिधो त साईं घर ॾिसो साईं हिन सोसाइटी जी ॻाल्हि ई अलॻि थी लॻे वाह बरसाती नाला विच में हलनि था ऑलवे वाह वाह साईं वाह बारिश खां पोइ मौसम झंकार थी वियो आहे बहितरीन सुहिणा सुहिणा घर अचो त तव्हांखे हाणे कनेरियूं ॾेखारियूं फिंचूं ॾेखारियूं पखीअड़ा ॾेखारियूं साईं शौक़ु शिकार करायूं हिन जो वॾो व्यू आहे साईं हेठि मथे बसि साईं अची वियासीं हे घर अदा बसि साईं पहुचण साईं मैसेज करे छॾियो आयांसि त अदा उहे ॿाहिरि बीठो आहे साईं बसि अचो त हलूं अदा गृह हज़ारे पासे ॾे साईं ॾिसूं कहिड़ा पखीअड़ा अथसि ऐं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी वाह हाय हाउ आर यू आई एम गुड बा so canaries and you have mixed colors so अचो त अंदरि हली ॾेखारियूं साईं शेयर अदा हिकिड़ो शेयर कंदा हलो oh wow so you have a lot of birds huh Yes, I sold. thank you you want help No, that's good. so you are why you are selling all of them That's extra business for me. हाँ एक्स्ट्रा बिजनेस साईं ॿुधो था हिननि जो बि एक्स्ट्रा बिजनेस आहे Extra income. I bring in, एक्स्ट्रा इनकम हा breed and resell. oh nice These are I also had like a 2 years ago I had I made 2 big cages in my backyard Yeah. okay and I have a mosaic yellow canaries and the finches lovebirds cockatiels you have everything. okay I have everything but what happened after 3 or 4 weeks I found a snake Oh my god. That's why I'm afraid to put outside. But if you're gonna get a cage, you need a secure cage from the bottom and small, very small, how the snake cannot go in. yes but you know so what happened I first I killed that snake because he ate 2 of my main mosaic canaries okay Oh my god. after 3 days I saw a dead canary in my cage I was surprised what happened when I yes when I touched the head was like a wet Swell. yes well my mind said something is there so I checked whole cage those were 2 big rooms Okay. but I couldn't find it Okay. whole day I was keep watching nobody I put the camera as well but at the night time I saw one snake was coming from the top and suddenly I came and I again kill him And you kill it. so I So they kill 4 snakes snakes already know the place, so so you're gonna keep coming. so that's why I stopped the breeding and everything I sold all my birds everything now what is my I'm thinking to birds are love Right. to bring one at least one pair Okay. where nowadays I'm working from home so in the room I am alone
Right. So I want to bring one. Singing bird and Yes. yeah. I mean, So what about this one? this one my kids will not let it go. Oh, okay. And the other one they play with it. They took inside the green one. Okay, that's fine. That's fine. Yeah. They won't let me And kill them. what other you have? All the canaries? Yes. This is a virgin. Okay. That's an expensive one. So, and that's halfway version. It's not full. Okay. So in between. And how much this one? This Those is a are, pair? Yeah, those are $500 for both of them. Oh, Because they okay. are like halfway virgin. It's Okay. called AGI. And what about this one? That's mosaic, like you Okay. see. Yeah. It's called Satanai mosaic. I don't know what's wrong with this female. It look buffy. It's not Okay. normal. That's the agate mosaic. Okay. And that's a yellow mosaic right there. That's a female to have one egg. I take the male out. And that's mixed gold finish, Okay. gold finishing with canary. Okay. Those English canary. These are English canaries. That's the virgin male for the other female. Okay. How much this one? Those $1,000 bear, you know what? Oh. I got it for me, so. I Which know- one I you know- have I the know very cheap one? that. Like a less expensive. Those. That's the small one. It's a Mexican raza. Okay. The other one is English and Mixed. lizard. Yeah. That's a female, Okay. the yellow one. I know for sure. Okay. And that's a female right there. Okay. And that's a female. I have those her kids right there. Okay. Those. The mom right there. Okay. And I don't know if there's a That yellow one, this the one, orange or one. male or female? I'm not sure because he's with the other. I never heard them singing, but we can check real quick. So how you check it? Well, that's a male. Male? You blow in here and you see if it's sticking out or not. No, that's actually, yeah, it looks like a male, but it's young. It's not very old. Okay. A year and a half. And what about that one? The other orange one, let me Yeah. check. How much this bird? Like a from Looks like this one is a male, but that's a young too. Year and a half. Yeah, that's a male. so it will make babies or no? It will, yeah. And this coming up season around. So how much bird from this? Which one do you want? So How much is the pair this one? those are $400. Agate mosaic. I got it for me honestly to make to have them breed and stuff. And this season I was late and they had some eggs but nothing came out. So because I was late, I was overseas and I didn't take care of them. Where you went? Palestine. You are from Palestine? Mm-hmm. MashaAllah. Yeah. And yeah. And this one? This is a female. She had an egg right now, and I took the male out. The male I put it with the other female right there, Okay. as you see right here. Have one egg. Yes. And I think her male keep eating the eggs, so that's why I moved it from her because she lay eggs more than one time, and whenever he was there, the egg was broken. So I took it out and I put it with this female. So and this male doesn't shut up, keep singing. He's hard all the time. Yeah. So how much is the pair for this one? Those. Yes. I don't know if you want to take both yellow mosaic or orange and yellow. If you want orange and yellow both piece, I give you this two for $400. But which one you put like $100 and $125, $100 from here, from these. I can give you any from these. I got it.
हे साईं सवा में आहिनि हे 200 रुपया हिकिड़ो दाणो माना 16-32 रुपया। हे ॾाढियूं सुहिणियूं अथव साईं। हे आहिनि How much you told me for this? 5. I can give you, you know what? I can give you 450 for these two. साईं 450 रुपए। Those very beautiful. I was trying to keep and This is a pair? yes. I'll give you 450 with a cage and feeder and water, drinker, everything. So you don't have to buy any cages or. I was trying to mix them, like you see, as a mosaic, yellow mosaic with satanite mosaic. So Yes. I was trying to. Like making mutations, Yes. different mutations. Yes. I can still give you a pair of the same one. And what about these one? Those $300 for Each? pair. No, for both. For both? Yes. This is a pair? Yes. And they are young. I mean, not that old. You don't need something old that it's not gonna have any eggs and stuff. So. साईं ये 300 रुपया। And this one? This one a male by him. It's just a male. If you want to match it with a female from here, I can give you 250 for a pair. This one and a male, female from here. The yellow one is beautiful. I have it with her, but he's not hot, so I moved it to make him hot a little bit, and then I can take it back to him. So they will make nice color. तो साईं बस सौदो थी वियो आहे $220 में। हे वरितो आहियांसि जोड़ो। एक्चुअली आई एम डूइंग वीलॉगिंग एज वेल ऑन। त साईं हे वरितोसीं जोड़ो $200 में ॾिनई। हे जेका पीली आई आहे मादी आहे ऐं हे साईं नर आहे जेको मिक्स आहे ऐं $20 ॾिनामांसि हिन केज ऐं सॼे सामान $220 में सौदो थियो। त भाउ मुंहिंजा हाणे तव्हांखे इन जी प्रोग्रेस ॾेखारींदासीं। ऐं असां घरऊं कमु कयूं था पिया, वांदा वेठा हूंदासीं कंप्यूटरनि ते, त भिक में जोड़ो बसि रखंदासीं, ॿोलींदो पियो, कुझु बाश हूंदो। त हलो त हाणे हलूं था पंहिंजे घर, उते पहुची तव्हांखे ॾेखारियूं था वधीक सेटअप। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। त साईं हिननि मां ई तव्हांखे ॾिसिजो, तव्हांखे ॿचा वठी ऐं उहे पोइ विकिणी ऐं तव्हांखे धंधो ॾेखारींदासीं। तुम ही तो थे ख्यालों में, तुम ही थे बेख्याली में, कोई आंसू न ठहरा था जली पलकों की जाली में, तुम्हें पाके कहाँ खुश थे, तुम्हें खो के कहाँ रोए, करे तो क्या करे कोई, अगर तकदीर ही सोए, यही तो राज़े उल्फत है, जो हर आंसू का रुख मोड़ा बहुत खुश है, तेरे बारे में जब से